अस्सलामुअलैकुम। सिकंदर अली शाह उर्फ पापूश बाबा जो सालाना उर्स मुबारक। साईं जिन हिन जगह ते 1991 में अची रहा ऐं पोइ हिते ई बका कयूं, मदफन कयो वियो दरिया जे किनारे ते। हिन जगह ते विहारण वारा बि असां चंद दोस्त हुआसीं साईं खे पापूश बाबा जी दरगाह हिते ई बका कयूं। सिकंदर शाह उर्फ पापूश बाबा साईं जो मेलो हर साल हिन तारीख़ ते मल्हायो वेंदो आहे। साईं हिन दुनिया मां मार्च 2015 ते बका कई। हेॾा लंगर जो कमु लॻो पियो आहे, हेॾा ई मुसाफ़िर खाना ठाहिया अथनि। हुसैनाबाद दरिया के किनारे ते साईं सिकंदर अली शाह उर्फ पापूश बाबा साईं 1989 में हिते पंहिंजो डेरो ठाहियो। उन खां अॻु में गिदू नाके ते रहंदा। गिदू नाके खां पोइ वरी असां सोलंगियुनि जे पाड़े में अची रहिया, बर्फ़ कारखाने पासे में। पोइ हिते पंहिंजी हयाती में अची रहिया हिन ग्राउंड में। इन मस्जिद जे पुठे पासे संदन हिकिड़ी कच्ची कोठी हुई। हींअर संदन मज़ार मुबारक दरिया पाक के किनारे ते है, दरिया सिंधु दरिया हुसैनाबाद गिदू में। साईं पापूश बाबा जो रोज़ो मुबारक। ही साईं जा दरवेश खादिम मुरीद आहिनि। साईं जी अंदर दरगाह मुबारक है। साईं पापूश बाबा जी नाले से ये साईं जो रोज़ो है दरिया के किनारे हुसैनाबाद पार्क में नज़दीक। हाँ साईं जो वसीतर मैदान थी वियो आहे। पहिरीं ही नंढड़ी जगह हुई। साईं मस्जिद के परे पासे हिकिड़ी कच्ची कोठी में रहंदा हुआ। 1991-92 में हिते आया हिन जगह ते। इन खां अॻु में कोटड़ी पुल जी जेका चौकी आहे उन में रहंदा, दाइम सूबेदार सां गॾु, जमादार सां गॾु। ऐं पोइ वरी सोलंगी पाड़े में आया, उते अची रहिया। ऐं पोइ आख़िरी साईं जो आस्थान जेको आहे सो उहो दरिया के किनारे ते हुसैनाबाद पार्क सां लॻो गॾु
हिते आबाद अची थिया। पाण जॾहिं पंहिंजे इन दारुल फ़ान दुनिया मां फ़ानी बका करे विया त पाण खे हिते संदनी आस्थाने में अंदरि साईं खे पंहिंजो मरकज़ी जॻह मिली। हीअ संदन चौधारी इर्द गिर्द मैदान आहे, परे पासे दरिया वहे पियो। हीअ साईं जा मुरीद ख़ादिम आहिनि जेके साईं जे मेले में आयल आहिनि। साईं जी चादर खण पिया अचनि, चादर खणी। बाजार में लगी है मेले में। हिते ही मस्जिद भी ठहियल आहे। ही उहो अलम आहे जेको 80 फुट खां बि वॾो डिघो आहे, जेको साईं नस्ब करायो हो हिते मथे ऐं पंहिंजो बैलेंस बरक़रार न रखी सघियो ऐं पोइ ही शहीद थी वियो। हाणे ही अलम पाक हिते पियो आहे इन एरिया में। हाणे ही एरियो जेको आहे जिथे साईं जो पुराणो आस्थानो हुयो उन में ई फुकरा संगत जेका आहे उहा पंहिंजा पंहिंजा ठिया ऐं वेठी आहे। हिते ई फुकरान जा ठिया आहिनि। ये असांजी हुसैनाबाद जी फुकरा संगत आहे जेका पापोश साईं जे मेले में वेठी आहे। तुराब अली साईं असांजो वेठो आहे। असीं हाल अहवाल तुराब अली साईं तव्हां असांखे हाल अहवाल ॿुधायो पापोश बाबा जी ज़िंदगी जो मुख़्तसर। त पापोश बाबा केरु हो, किथां आयो? असल में जेको आहे जेतिरी असांखे ख़बर आहे त साईं आहिनि पंजाब जा, पर उहो ज़िलो मूंखे ख़बर न आहे, फैसलाबाद। बाक़ी हिते जेको आहे असां साईं खे ओड़े खान जे उतां जेको आहे वठी हिन एरिए में असां आयासीं। जंहिंसां मूंसां गॾु लाल मामद गॾु हुजे, विके संदड़े जो पुटु, ऐं असां वियासीं। साईं खे दावत ॾिनी हुई, दावत ॾेई साईं खे वठी आयासीं। पोइ असां वटि हिकिड़ो पंहिंजे आसण ते पोइ उतां साईं जेको आहे असांजे वॾनि सां मिलिया, पोइ ख़िदमत कयूं। अहिड़े तरीक़े सां पापोश पहिरीं की हिकमत जो कमु कंदा हुआ ऐं साईं जेको आहे दुआ शफ़ा जो जेको आहे जहान पोइ आहिस्ते आहिस्ते मालिक कयो। आशिक़ आरिफ़ जेको आहे दरवेश फैज़ वठनि था जहिड़े तरीक़े सां साईं खे जीअं फैज़ मिलियो। पोइ हिते लाॾी ठाहियूं, वरी पोइ 16 एकड़ जेको आहे सो अलीज़ बनी खयूं। पोइ वरी पाण ई अमर कयूं त बाबा हीअ मस्जिद ठहंदी त मूं हिन दुनिया मां जहान मटींदुसि। हा, हेॾां हिननि फुकरान जी बि ठियो लॻल आहे। पुराणे में पुराणो इहो हिकिड़ो बबुर निशानी आहे जिथे साईं अची वेठा आहिनि। जॾहिं थलो ठाहे उहो ही थलो जेको आहे साम्हूं हिते साईं जी लांडी ठहियल हुई ऐं इहो थलो असां पंहिंजे हथनि सां ठाहियो हुयो। लांडी जो कमु कयोसीं, लांडी ठाहीसीं सॼी। हेॾां फुकरा संगत वेठी आहे सॼी। लंगर न्याज़ जी तयारी हले पई। साईं जो मेलो 3 ॾींहं हलंदो। ही हुयो पुराणो ठियो साईं जो। पुराणी लांडी ठहियल हुई हिते जेका 1989 में हिते लांडी ठहियल हुई साईं जी, जंहिंमें अची रहिया साईं। पोइ वरी शिफ्ट थी विया हुन पासे।
यूसुफ फ़कीर वेठो आहे पुराणो, ऐं इहो बि असां सां गॾु हूंदो हुन ज़माने में। यारी 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 तेरे हर मलंग